अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे ते खिलंदे। हाँ बाक़ाइदे प्लानिंग कई आहे सॼे ॻोठ जी सफ़ाई थींदी घिटीअ में सफ़ाई थींदी ऐं घिटीअ में गुल विछाइबा अहिड़ी सफ़ाई थींदी जो ईअं ॻोठ ॿरंदो बाबा वोट माण्हू ॾींदा वोट ऐं कमदार सही थो चवां न। अजब खान वोट जी तयारी थी वई तूं रुगो मुंहिंजे ॻोठ में वर्क कर त पोइ ठीकु आहे मां तुंहिंजे प्यार जी सुर्खी थींदुसि मां तुंहिंजी अखियुनि जो कजल थींदुसि मां प्यार जो पींघो ॿुधंदुसि पोइ वेही ॿई लुॾंदासीं। ओह नो बस कर पीके ने मां दारी छॾींदुसि जंहिंमें तव्हां ॿई लुॾंदो। अम्मा त मुंहिंजे मथां तोंकी डाली थी करे तोंकी डाली। ओह नो मन तुझो मुंहिंजो मिलण हाणे मुश्किल थी वियो न जो मां मरी वेंदुसि। आदम बाबा होतार के पानी पिया न बाबा होतार सॼो ॻोठ मुंहिंजे कोयां हथ धोई पियो आहे असुल ई मुंहिंजे लाइ बाह ॿारे छॾींदमि बाबा चओ त भला ॻोठ छॾे हलियो वञा शेरो हे मुंहिंजो ॻोठ आहे बाक़ी न तोर जुआ जे अॾे हिन सॼे ॻोठ जो माहौल ई ख़राब करे छॾियो आहे। भोतार सॼो ॾींहुं ॻोठ में होटलूं खुलियूं पियूं आहिनि सॼे ॻोठ जा माण्हू हुन होटलुनि ते वेठा आहिनि सॼो ॾींहुं फिल्मूं पिया ॾिसनि गाना पिया ॿुधनि उते ख़राब कोन था थियनि। रोज़ी करणी अथई त तगारी खण पघर निकिरई बचड़ा बि ख़ुशि ऐं तूं बि ख़ुशि ऐं ख़ुदा बि ख़ुशि। भोतार उन्हनि वीचारनि ग़रीबनि जो छा थींदो जंहिंजे मथां व्याज जा अंबार आहिनि। भोतार अॼु बि तव्हां वञी ॾिसो ॿाराड़ी जे कचे वारे इलाइक़नि में जेके ग़रीब रहनि था उन्हनि जे मथां अमीरनि जो एतिरो त व्याज चढ़ियल आहे व्याज भरे भरे वीचारा मरी था वञनि जेकर उन वटि पैसा न आहिनि त पोइ पंहिंजूं नियाणियूं खपाए वञी अमीरनि खे व्याज भरे था ॾियनि। इहा जेकी अलाह जी लानत व्याजनि जे मुंहं ते पई थी मलिजे पोइ उन्हनि जो छा थींदो। सभु व्याज खाईंदड़ जहन्नम में वेंदा। असां त मुस्लमान इबादत जे लाइ आया आहियूं ऐं हक़ ऐं सच जे लाइ आया आहियूं। भोतार हाणे जेको व्याज आहे न इहो फैशन बणिजी चुको आहे। दुनिया खे छॾे ॾे तूं पंहिंजे नाले जी सुञाणप कर ऐं हक़ ऐं सच वारो कमु कर ऐं उहो कमु कर जंहिंमें रब राज़ी थिए। बेशक भोतार रब राज़ी थींदो छो त गफ़ूर रहीम आहे। बाक़ी भोतार असां इंसाननि जा अमाल एतिरा बुछड़ा आहिनि जो पंहिंजा गुनाह बि नथा लिकाए सघूं। बसि दुआ कर शेरो त सुधारो अचे बाक़ी सम्झ में कान थो अचे त सुधारो कीअं ईंदो। सुधारो थींदो बि अलाए कोन थींदो। भोतार सुधारो असां इंसान पाण आहियूं पर असां इंसान गुनाह जे अहिड़े दरिया में ॿुॾल आहियूं जिथां निकिरणु मुश्किल आहे। हर इंसान खे शुरूआति पंहिंजे घर खां करणु खपे पर असां कॾहिं पंहिंजे घर वारनि खे हक़ सच न आहे चयो। हक़ ऐं सच जो त नालो रहियो आहे वञी बाक़ी हितां जा सियासतदान सियारे जी सवड़ जी सभु को पियो तूं पाण ॾे सोरे। भोतार सॼे सिस्टम खे ख़राबु करण वारा बि असां पाण आहियूं छो जो असां पंहिंजे नंढनि मासूम ॿारनि खे सही तालीम ॾिनी न आहे। सही तालीम त क़ुर पाक जी तिलावत आहे पर असांजा ॿार जीअं ई जवान थियनि था त असां उनखे इंग्लिश स्कूल में दाख़िल था करायूं जीअं उहे इंग्लिश पढ़नि कुझु सिखनि पर सिख्या तॾहिं मिलंदी जॾहिं असां इस्लाम ते हलंदासीं जॾहिं असां दीन ते हलंदासीं। असां पंहिंजे ॿारनि खे अंग्रेज़ी तालीम ॾेई हुननि खे वॾा वॾा ख़्वाब त ॾेखारियूं था पर असां इहो नथा सोचूं त असां पंहिंजे लाइ जनम जो रस्तो पिया खोलियूं। पोइ कीअं सिस्टम में सही थींदो। भोतार असां पंहिंजे औलाद खे निज़ाम तॾहिं सुठो ॾींदासीं जॾहिं पंहिंजा अमाल सुधारींदासीं। हा सचो आई। अदा मिरल दे हलावल काॾे वधी तो पाचा पुसायूं। अरे यार छॾ वतां तो तव्हांखे ॻोल्हींदो दे हलावल अंब किथे आ काथे तो धिका खाईंदो ते। अदा मिरल मूंखे त हिन जी ख़बर ई कान थी पवे अंब विलायती अलाए किथे आ अलाए छा कंदो तो वते। ॿियो त ठहियो गॾनि कुतनि ऐं घोड़नि सां बि पियो तूं अंग्रेज़ी ॻाल्हाए अदा। शायद अंब विलायती जॾहिं खां वठी आयो आहे न ख़बर नाहे अलाए छा थो चवंदो हुते। बाबा मां त तव्हां ॿिन्ही भाइरनि जा सूर सही सही परेशान थी वियो आहियां। शायद तोखे त ख़बर आहे न जेको परे खां ईंदो आहे न असां उनखे चवंदा आहियूं विलायत मां आयो आहे। अंब विलायती पियो चए मां त को अमेरिका वियोसि न बाबा न मेहड़ वियो मेहड़।
अदा मेड़ में वियो हिकिड़े वकील वटि, वञी बुर्च को कमु कंदो हुयो। वकील उते पंहिंजे दोस्तनि सां अंग्रेजी ॻाल्हाईंदो हुयो ऐं हीउ बि हुनखे ॾिसंदो हुयो। आख़िर हिकिड़े जगह वकील खे जी थोरी घणी मूंखे बि अंग्रेजी सेखा। हुन 2-3 वर्ड अंग्रेजी जा सेखारिया हूंदई। हिते अची माण्हुनि सां अंग्रेजी थो ॻाल्हाए ऐं चए थो त मां वॾी अंग्रेजी ॻाल्हाईंदो आहियां। अंग्रेज थी वियो अलाए छा। छा हिन ॻोठ जे माण्हू सां अंग्रेजी ॻाल्हाईंदो आहे छा? वॾा माण्हुनि सां त ठहियो, पर गॾनि कुतनि घोड़नि सां बि हाणे अंग्रेजी थो ॻाल्हाए। सवेर जो ॿुधायो मां। हाँ गॾनि सां अंग्रेजी? आई एम हियर डेड, सभिनी खे चवंदो तूं उते डेड। ॿियो त ठहियो, पर मूंखे बि चवे थो त तोखे डेड जिना। अकुल करे अड़े भाउ खे डेड थी सघे थो? वॾा तोखे डेड कोन थो चए। डेड चवंदा आहिनि वॾनि माण्हुनि जा ॿार पंहिंजे पीउ खे, अबे खे। अबो चइजे या अदो चइजे, अड़े कॾहिं पीउ खे या भाउ खे कंहिं डेड चयो आहे? वॾा सरमंद वेंदो आहे दुकान तां वञी 3-4 डबल रोटियूं वठंदो आहे। गॾिया जॻह वेही चवंदो आहे त तो नाश्तो कयो आहे न, हाणे मां थो नाश्तो कयां। इन जे करे डबल रोटियूं खाईंदो आहे। हाँ अंब विलाती गॾा खे डबा रोटी तो खाराए छा? वॾा कुर्बान, असां त बा मां ऐं मुंहिंजो भाउ सम्झाए बीठा त बाबा गॾा माण्हू न आहे जो तूं ज़ोरी डबल रोटियूं थो खाराए, पर हुनखे केरु सम्झाए। हाँ कल मूं बि वण हेठां ॾिठो मांसि, गॾा खे चइबो डिनर कंदे मूंसां। ई वञी गॾ सां अंग्रेजी ॻाल्हाए, पर असां ॿहिराड़ी वारनि सां त सिंधी में ॻाल्हाए न। पोइ भला मां वञासि ॻोल्हण? हा वञी ॻोल्हे वठी अचीसि। हज़रत हल कुर्बान हल। चाचा केॾां पिया वञो? अबा इते आहियां, ॿियो वरी काॾे वञुसि? चाचा सुठो थियो हिते हो, तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि करणी आहे। इजाज़त पुट, तूं हुन जॻह कचहरी कंदे सा मूंखे मालूम आहे बाबा। हाँ चाचा जॾहिं ख़बर बि अथई पोइ बि ते ज़ोर छो नथो विझे? त मूं ते महिरबानी करे। यार अदो साजिद इनकार तो कोन थो करे न, चए तूं त बाबा तकड़ न कर। चाचा मूंखे तव्हां सां ॾिठो अथई न, हाणे नटाए थो वञण जी थो करे। तो पुट कमु आहे कुझु? चाचा साईं थोरो मूंखे कमु आहे, शाम मिलंदासीं। मूंखे लॻे थो त एजाज़ तंग कयो हूंदई शादीअ लाइ। यार साजिद अॻे या पोइ शादी त कराईंदेसि न। हा इहा त ज़रूरु थींदी, पर छोरे खे एॾी तकड़ आहे। अदा तव्हां पंहिंजे शादीअ लाइ त ॾाढी तकड़ कई हूंदी। असांखे वॾनि जी इज़त ऐं एतिराम हूंदो हो, जीअं चवंदा हुआ तीअं कंदा हुआसीं। भली साल गुज़री वञनि पर असां बिड़क ॿाहिरि न कढंदा हुआसीं। अदा तोखे भाइटियो थींदो ऐं तूं ख़ुशि थींदे। हूअं बि चवंदा आहिनि न नंढो ॿारु घर जो सिंगार आहे। तोखे त को फ़ाइदो ई न आहे। मूंखे बाबो बाबो चवंदा बातड़ीअ ॿोलीअ में, मां बि ॾाढो ख़ुशि थींदुसि। बस साजिद बस, हाणे घणी ड्रेग न कर, ख़ुदा जे वास्ते वञ हिन लाइ रिश्तो वठी आ। साजिद छो सुल्तान सट केर बि न सही सघियो आहे बाबा, केर बि न। मां बि त इहो ई थो चवांसि चाचा साईं। हल वाह मुंहिंजी सूरत हेॾां थी अचे। वाह मां साथ वाह, मोर जहिड़ी तोर, हरणीअ जहिड़ी चाल। आख़िरकार मासात कंदी, मां बि गुलाब जो गुल आहियां, कोई न आहे मुंहिंजो मुल्ह। हूर ओ मिठड़ी मासात हूर जी कहीं लंगूर। मुंहिंजो मतिलबु गुल तूं आई छा? ईअं चओ, ईअं गुल गुल नालो वठ हां ठरे। ओ मासात मिठड़ी, मां त तोखे ॻोल्हींदो पियो अतां। ऐं हा घर बि वियोसि, लूस पियो आयमि पर नज़र कोन आई। वरी सोचियो ॿाहिरि वञा। मूंखे बि ॻोल्ही छो? मां कहिड़ी डॉक्टराणी आहियां जो तुंहिंजे दिलि जा इलाज कयां? ओ मासात मिठड़ी तोखे कहिड़ी ख़बर, तूं डॉक्टराणी वॾी डॉक्टराणी, पर हूअ न दिलनि जी डॉक्टराणी, दिलनि जी। सच ॿुधा मासात, मोचड़ा त दिल ते लॻा हूंदई। धक न मासात, पर मुंहिंजी दिलि में वॾा घाव थी, घाव। हाँ डंडा एतिरा हया अथनि जो तुंहिंजी दिलि ते घाव थी विया आहिनि? गुल मन तोखे बेदर्दी सां कुटियो अथनि न। मासात
मां मोहब्बत में मस्त आया ये डंडा विच ते किथां था तई मां कया प्यार जूं ॻाल्हियूं तूं वरी करी पादर जूं ॻाल्हियूं। गुल ॿुधो आहे तोखे शाहू सुठा मोचड़ा आया आहिनि हा न? अहिड़ियूं मुकूं आयूं अथनि जे खंघी बि नथा सघी। अड़े एतिरो खंघी तो पाणी पी पाणी जे खंघ नथी खंजाब ख़तम थिए त हल वाटर ते काए हलई उते हली ॿ टे गोटा ॾी त को खंघ ख़तम थिए। पूरा भला बेइज्जती करे जा के पैसा पाचा दई जा उन्हनि त मूंखे पादर रुगी थोरा आया न तूं अलाए किथे थी पहुची वञी मुकू किथे आहिनि। अञा बि जेकॾहिं खंघ ख़तम नथी थिए न चई त ॿ टे मुकूं हणई। वॾी का मां साथ भोॻण आहीं उमा साथ तुंहिंजूं मुकूं अखियुनि ते जेकॾहिं अखियुनि में मुकूं हणंदी सही न त तारा बि निकिरी वेंदे त पोइ ॾिसंदे काथां अंधो थी वेंदे अंधो निभागा। मां साथ ओ मिठड़ी मां साथ मुंहिंजी दिलि थी चए मां तोखे हूर कयां अखियुनि जो नूर कयां। जिखो खणी तो त डबो डांड जहिड़ो तो लगी। ओ मां साथ पिनण त छा मां पंहिंजो सॼो जिस्म गुर्दा आंडा सभु खपाए तुंहिंजी हर ख्वाहिश पूरी कंदुसि मुंहिंजी मिठड़ी हूर। संगी तो त 100 साल जो तो लगी ऐं मुंहिंजे लाइ गुर्दा कढाईंदे। मां साथ मां तुंहिंजी मोहबत लाइ मरण लाइ तयार आहियां हुकुम त कर न छो त आहियां गुलाब जो गुल नाहे को मुंहिंजो मुल पर तुंहिंजे अॻियां कुझु न आहियां मिठड़ी मां साथ। मां साथ एतिरी तकड़ जेकर मां मरी वेंदुसि त तोसां मोहबत केरु कंदो तोखे हर हर हूर केरु छॾींदो वरी मिठड़ी मिठड़ी मां साथ केरु चवंदी। बस हाणे बस ॻाल्हाए ॻाल्हाए मोगो करे छॾियो थी हाणे मां वञई थी। इहो छा थी करी मां साथ मां तोखे मोगो कयो ॾिसो असां कयूं मोहबत ऐं ही वरी चवंदा मोगो कयो अथई अड़े गुलाब जा गुल नाहे को तुंहिंजो मुल। चाची अजब खान त सभिनी जे लाइ सुठो सोचियो आहे। 2 ॾींहंनि खां पोइ इलेक्शन आहे दुआ कयो त चाचो अजब खान खटे ऐं कोशिश करे चाची अजब खान खे वोट ॾिजो। रेस असां त वोट ॾींदासीं पर रमू रेवड़ी रेस ते सड़ियूं बूटियूं थो खाए। वोट थियनि इहो रमू रेवड़ी वेंदो काॾे अहिड़ो सटको जराईंदो यादि कंदो। अस्सलाम वालेकुम बोतार साईं। वालेकुम अस्सलाम वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो? खेल बोतार ख़ुदा खे मुंहिंजी वाहिर कयो बाक़ी बाबा ॻोठ में त मुंहिंजी केरु इज़त ई कोन थो करे। बोतार वॾा त ठहियो पर ॻोठ जा नंढड़ा ॿार बि मूंखे चेड़ाइनि था ऐं तव्हांखे ख़बर बि आहे त ॻोठ में सभ खां सुहिणो मां आहियां। हाओ शेरो इहो त तुंहिंजे मुंहं मां ई लॻे थो। महिरबानी रेस महिरबानी। हाणे हीअं कर जो मोबाइल वठी थो ॼाए टिकटॉक ठाहे। अड़े वाह शेरू तूं त अञा सुहिणो आहीं लोबा लोबा बि टिकटॉक ते फेमस अथई वाह फारियो ते वॾनि लाइकनि सां आहिनि वाह। रेस इहो टिकटॉक वरी कहिड़ी भाॼी जो नालो आहे? ओ अकबर चरिया टिकटॉक भाॼी जो नालो नाहे। अकबर बाबा साईं इहो भाॼी जो नालो नाहे इहा नई मोटरसाइकिल आई आहे बिना तेल ते थी हलई ख़बर अथई फोरियूं मना बिना कागज़नि जे। छा बिना कागज़नि जे गाॾी आई आहे? हा तोखे ख़बर न आहे छा? अरे बाबा टिकटॉक मोटरसाइकिल जो नालो नाहे बाबा। रेस बाक़ी छा जो नालो आहे? बाबा टिकटॉक ते माण्हू फेमस थींदा आहिनि। बोतार ॼट छो आहियूं भा हेड़ी बाडी हेड़ो बुत हेड़ा शइ पर आहे को ॻोठ में जवान जेको कणिक जे बारे ते मूंखे मारे सघे। अॻे साल मां कणिक जे लाबारे ते गोश्त जो पटको खटियो। रेस सम्झाईंदे सम्झदासूं न। अफ़सोस आहे मूंखे सिंध जे ॿाराड़ी जे नौजवाननि ते जेके कणिक जे लाबारे ते पटको खटे पाण ते फ़कुर महसूस था कनि। हीअ सिंध त धारियुनि जे हथों लुटिजी वई तालीम खसिजी वई गैस खसिजी वियो तेल खसिजी वियो ॿियो त ठहियो कमत खां वधीक काठियूं महांगियूं आहिनि। शेरो सिंध जा हक़ खसे पटका ॿधो त मुड़ुस माण्हू मञाव। बोतार चवंदोमांव सच भली पोइ चिड़ लॻेव सिंध खे बाबा लुटण वारो केरु? बोतार ज़मींदार जागीरदार सियासतदान। शेरो सच थो चवीं असांजा पंहिंजा ई असांजा दुश्मन आहिनि। हा शेरू पंहिंजो हक़ छिके वठंदासीं। बस पुॼी आसीं। हा तो बि घणो ई किन कयो आहे। हा
गाड़ी के छले में बाकी गाड़ी हिते पे जे अलाजे से ठीक है वापसी में जी खंदा सी कमान कुत्ता बिला एक मिनट चलो शेरू जी एड्रेस खपे शेरू का काबड़ेला मेहरबानी ॾाढा ख़ुशी आदी हाणे ठुप मरी आदी तुंहिंजो दुश्मन वरी केरु आहे चमचागिरी न करी जेको तोखे पुछियो त उहो ॿुधाए याकूब मुंहिंजो नालो याकूब त न आहे ख़बर आहे फज़ल आहे तुंहिंजो नालो न फज़ल आहियां न याकूब आहियां सुठो अथई त नालो न खण तोखे छा खपे हुकुम कर त केसां विढ़ां तोखे ख़बर न आहे मुंहिंजो दुश्मन केरु आहे न तुंहिंजो दुश्मन केरु आहे मुंहिंजो दुश्मन शेरू आहे शेरू इहो शेरू केरु आहे शेरू मुंहिंजो भाई उनजो चेहरो मुंहिंजे दिमाग़ में सर थी वियो आहे तोखे ख़बर आहे शेरू मूंखे चरियो करे गिदू मोकिलियो आहे अॼु मां बि शेरूअ खे चरियो करे गिदू मोकिलींदुमि पोइ मूंखे सुकून मिलंदो तूं ॿुधा मां चरियो आहियां न न तूं सफ़ा सियाणो आहीं तूं केरु थो चवे चरियो आहीं ईअं थो चढ़ी ॼण मां तुंहिंजी मां हुजां अपनी मर्जी से तो फिर क्यों आई मेरी जिंदगी में टुनु 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 डन 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 क्यों मुझे बदला क्यों बनाया मुझे ऐसा टुनु 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 ये मजदूर का हाथ है कातिया मर्द बनने का इतना ही शौक है डन 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 तो कुत्तों का सहारा लेना छोड़ दे कातिया या उस्ताद जी इज्जत था कयो अरे सनी देवल जा सोटियो करी जातो सदा सिल में छा है जो न गंजे जी शिकल में मुके डेनी तो सणा थे हेलो ओ एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी ये चंपोनी के हेट कराए छे मैं बड़ा रे चिबड़े के समझाइनो या काजा अरे रे यो तो मुंह जो जुमलो हो ने वॾा इहा मूंखे बि ख़बर आहे इहो लफ़्ज़ तूं ई चई छॾी सां तंहिंजे करे त मूं ई चयोमांसि शैतान सदा छॾ तूं हुनजे हवालनि खे मूंखे चेक कर ॾिस कहिड़ो मर्ज़ आहे मूंखे अरे मां तोखे छा चेक कयां मां भला को डॉक्टर आहियां तोखे कहिड़ो मर्ज़ आहे मूंखे कहिड़ी ख़बर वाह वाह उस्ताद तो त हद करे छॾी मूंखे हेॾो सारो लॻो पियो आहे बादर खाईंदे छो अरे न गंजा न मूंखे अदाकारी जो वॾो बुखार आहे जेको उस्ताद खे नज़र नथो अचे हा सही माण्हू विया आहिनि मरी जो तूं अदाकारी कंदे हाणे त इंडिया बि उहे फिल्मूं काथी ठाहे वॾा जंहिंमें कुतनि जा मेन किरदार हूंदा हा यार आलू चई सही तो पंहिंजे दौर में इहे किरदार ॾाढा कया हूंदा भला घड़ी सवा तव्हां ॿई भौंक बंदि करे सघो था हाज़िर उस्ताद असां चुप आहियूं तव्हां शुरू कयो भौंकन अरे हेॾे आलू तूं हिन सां गॾु रही रही बद इखलाक़ो थी वई सफ़ा बदतमीज़ आहीं उस्ताद अॻे वरी कहिड़ो भलो ॻाल्हाईंदो शुरू खां ई बद इखलाक़ी तूं हूंदे मूंसां न ॻाल्हाए छॾो मुर्गो चढ़ायो अरे मुंहिंजी ॾाढ़ी खायो ॾाढ़ी ठा मूंखे ॾाढ़ी हाणे छॾे न के मरी पवंदा मुंहिंजे हथां मूंखां मरी पवंदा हिनखे छॾी
चलिए चलिए पते मुझे अखिल अरे पते अरे माने बाबा तू वन माने तो ना माने मरी पंदे माने जाओ अरे जाओ जाओ ओ इज्जत मिट्टीअ में मिलाए नक वढाए छॾियो अथसि मां त शहर मां गुज़रंदे ई घबराए थो वञा मतां को माण्हू तानू न ॾेई छॾे परेशान त मां बि आहियां कजे त आख़िर छा कजे सम्झाए न छोरीअ खे जेको थियो सो थियो हाणे ख़तमु करे हिन ॻाल्हि खे साहब ॿियो हाल अहवाल तव्हांजो अमलो कीअं आहे सर मूं ॿुधो आहे तव्हांखे धमकियूं थियूं मिलनि असांखे केरु धमकियूं ॾींदो मूंखे सॼी जा जीजल छो सॼी अबा या जीजल केरु आहे तोरी मासी आहे छा ॿुधी पियो न माणे जी ख़बरूं अलाए त छा पई चए अबा नादिर ओ नासिर अबा मुंहिंजी तूं ॿुध त सही भीरो रे हिते न मां वेठो आहियां वेही रहो रे न मां बीठो आहियां मां चवाई थो वेही रहो न मां बीठो आहियां चवां थो अरे बीह या वेह अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे के बोड़ा के अंधा ऐं बातनि सां मिलंदे के बोड़ा के अंधा ऐं बातनि सां मिलंदे मिलंदे अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे